नाज़रीन, धरती टीवी के प्रोग्राम सिंध इशू में आवां जो मेज़बान फारंग वसां। नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी कैंपस सांगर में। तव्हांखे ॿुधायां त हिन वक्त जेको आहे शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी कैंपस में जेको आहे डिजिटल नमूने सां जेको आहे उहा एंट्री टेस्ट कई पई वञे। उन हवाले सां हिते मौजूद उस्तादनि ऐं शागिर्दनि खां हाल अहवाल ओरींदासीं त डिजिटल नमूने सां कई पई वञे त उन जा कहिड़ा ख़्यालात आहिनि? अल्हम्दुलिल्लाह बड़ा स्मूथली चल रहा है, ट्रांसपेरेंसी बहुत क्लियर है और विजिबल है। और ये कंप्यूटर बेस्ड टेस्ट है और हमारी आईटी टीम ने बड़ी अनथिक मेहनत के साथ इसको कंप्यूटर बेस्ड में कन्वर्ट किया और अल्हम्दुलिल्लाह जैसे ही बच्चा अपना सबमिट करेगा फॉर्म तो उसी वक्त उसका स्कोर आ जाएगा। मां हिस्सो आहियां इन ऑनलाइन टेस्ट जो हिकिड़ो पार्ट आहियां। असांजी टीम आईटी सेंटर जी टीम भी हिकिड़ो सॉफ्टवेयर डेवलप कयो आहे ऐं जेको असां विद द गाइडेंस ऑफ दी वाइस चांसलर सो ॾाढो ट्रांसपेरेंसी सां असांजो एग्ज़ाम हले थो। इहे असां ऑनलाइन इन जे करे टेस्ट करायो आहे ताकी हर कंहिंखे उते उन्हनि जा रिज़ल्ट्स मिलनि ऐं उहे घर वञी पंहिंजा रिज़ल्ट ॾिसी सघनि था। जेके मेरिट लिस्ट बि ठहंदी आहे उहा बि असांजी ऑटो जनरेटेड ई आहे ऐं उन में को बि अहिड़े क़िस्म जी का बि असां ते उन में पॉसिबिलिटी न छो जो ओॾीमहिल ई मेरिट लिस्ट ठही वञे थी ऐं उन में का बि चेंजिंग नथियूं थी सघनि ऐं हर बार जेके बि मार्कूं अचनि थियूं उहे पाण क्लेम करे सघे थो जो जेके असां उन्हनि खे आईडीज़ ऐं पासवर्ड ॾिना उन्हनि में ई उन्हनि जो जेको बि रिज़ल्ट आहे ऐं उहो हुन में अपलोड थी वेंदो। अॼु असां जेको आहे त पंहिंजो सांगड़ कैंपस जेको असांजो आहे उनजी असां टेस्ट कंडक्ट पिया कयूं ऐं जेका असांजी जेका टेस्ट आहे उहा असांजी जेका आहे कंप्यूटर बेस्ड ऐं ऑनलाइन असांजी जेका टेस्ट आहे। ही असां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी वाहिद इदारो आहे जंहिं लास्ट ईयर खां वठी ही सिस्टम जेको आहे इंट्रोड्यूस करायो। त असांजी वॾी वाइस चांसलर जी डायरेक्टिव्स खां पोइ असां पहिरियां जेको आहे मैनुअल कंडक्ट कंदासीं पर उन्हनि जा डायरेक्टिव्स हुआ त इन ते असांजी ट्रांसपेरेंसी जे कुझु अमलूं खणनि था तंहिंजे करे असां हिनखे वधीक ट्रांसपेरेंट ऐं शफ़ाफ़ बनायूं। तंहिंजे करे असां जेको आहे उनखे लास्ट ईयर खां कंप्यूटर बेस्ड टेस्ट कयो ऐं जेका एडमिशन लास्ट ईयर कई उहा एक्सेल जी प्रोग्रामिंग ते कई पर हिन दफ़े जेको आहे असां टोटली ऑटोमेशन ऐं डिजिटल सिस्टम ते हलिया वियूं। अल्हम्दुलिल्लाह हिन वारे असां टोटली ऑटोमेटेड सिस्टम इंट्रोड्यूस करायो आहे पंहिंजे कैंपस में विद द डायरेक्शन ऑफ द वर्दी वाइस चांसलर ऐं असां डायरेक्टर कैंपस जे जेको असां डायरेक्शन्स ते अल्हम्दुलिल्लाह असां कमु कयूं वेठा ऐं ॿार ॾाढा ख़ुशि थिया आहिनि। इन में सभिनी खां सुठो जेको फ़ाइदो थियो आहे ॿारनि खे त माना पेपरलेस थियो आहे सॼो सिस्टम। असांखे पेपर जी ज़रूरत ई न पई आहे। ॿार आया आहिनि, पंहिंजे यूज़र नेम मिलनि, आईडी यूनिक्स यूज़र नेम ऐं पासवर्ड मिलनि, हुननि खे यूज़ कयो अथनि। उन खां पोइ विदिन टेस्ट पास थियण खां पोइ ऑन द स्पॉट हुनखे रिज़ल्ट्स मिलिया आहिनि त मतिलबु जेको आहे सो हुनजी छा स्टेटस आहे। उन खां पोइ हाणे फाइनल मेरिट लिस्ट ठहंदियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह ॿार सेटिस्फाई आहिनि, बेहतरीन नमूने सां थिया। पहले जो था वो ऑनलाइन क्लासेस नहीं होती थी जिसकी सिफारिशात वगैरह चलती थी। अब जो वो शहीद बेनज़ीर यूनिवर्सिटी ने ऑनलाइन क्लासेस टेस्ट फॉर्म वगैरह फिल किए हैं उसमें मेरिट पर रख रहे हैं और उसी टाइम रिजल्ट भी आ जाता है। मेरा टेस्ट है एसबीयू में और पहले तो ये सब कुछ सिफारिश पे हो जाता था बट अब मेरिट पे है तो इस वजह से थोड़ा कंफ्यूज भी है और पर उम्मीद है कि आज इसमें पास हो जाएंगे। जी इंशाल्लाह उम्मीद है। जी असांखे जीअं त चयो वियो आहे त भरपूर नमूने सां तयारी करे अचिजो छो त ऑनलाइन टेस्ट आहे, कंप्यूटर बेस्ड टेस्ट आहे। तव्हांखे हिते जो हिते ख़बर पइजी वेंदी त तव्हांजो रिज़ल्ट छा आहे। जेको मतिलबु असांखे ॿुधायो वियो आहे त इंग्लिश में ईंदा क्वेश्चन, मैथमेटिक्स या जनरल नॉलेज जी असांखे प्रिपरेशन करणी हुई जेको असां प्रिपरेशन करे आया आहियूं। हाणे असां टेस्ट ॾींदासीं, उम्मीद आहे त पास थींदासीं। नाज़रीन, तव्हां हिते उस्तादनि शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त डिजिटल जेका एग्ज़ामिनेशन थियनि पिया एंट्री टेस्ट जेका डिजिटल तौर ते वरिती पई वञे उन मां तमामु घणो शागिर्दनि तोड़े उस्तादनि खे फ़ाइदो मिले पियो। हिन सां इहो बि फ़ाइदो आहे त ऑनलाइन जेका टेस्ट थिए पई उन ई टाइम ते उन्हनि खे रिज़ल्ट बि अनाउंस थी पई वञे ऐं उन सां शागिर्दनि सां जेके अॻे वेसाघातियूं कयूं वेंदियूं उन सां का बि हाणे वेसाघाती नथी कई सघे ऐं उन सां शागिर्द बि मुतमिन आहिनि। तव्हांखे ॿुधायां त ही जेको पसमंदा इलाइक़ो अछड़ो थर आहे उतां जा बि शागिर्द खिपरो, चोटियारी, टंडो मिठा खान, सांगड़ वर्कशॉप ऐं हुनजे भर पासे जा केतिरा ई शागिर्द जेके अॼोकी टेस्ट में हुन हिसो वरितो ऐं पर उम्मीद आहे अॼोकी टेस्ट में जा। कैमरामैन हाकम सोलंकीअ सां गॾु फारंग वसाण, धरती टीवी सांगड़।